खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद ज़िला रिपोर्टर ॾियान शुरू मोहम्मद सफ़र अहम सेवाणी सेवण शहर में 27 रजबुल मुर्जिब शब मेराज जी रात ते हज़रत कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते हज़ारनि जी तादाद में ज़ायरीन सेवण शरीफ पहुतल। सेवण में शब मेराज जी रात वरी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वेंदी आहे। हज़रत कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते सॼे सिंध मां हज़ारे पांधीअड़ा पहुची दरगाह जी ज़ियारत करे दुआऊं घुरंदा रहिया। जॾहिं त दरगाह ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया हुआ। हर माण्हू खे चेकिंग करे ज़ियारत लाइ दरगाह अंदरि दाख़िल थियण लाइ छॾियो पियो वञे। जॾहिं त सेवण पुलिस तरफ़ां शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ते पिणु पुलिस पिकटूं क़ाइमु कयल नज़र आयूं। जॾहिं त धमाल चौक ऐं कॉलेज चौक ते पिणु पुलिस जा नौजवान ड्यूटी ॾेई रहिया हुआ, जेके वॾियूं गाॾियूं ऐं रिक्शा वारनि खे शहर में अंदरि दाख़िल थियण खां रोके रहिया हुआ। जॾहिं त सेवण शहर में शब मेराज जी रात जे मौक़े ते मुख़्तलिफ़ मस्जिदुनि में पिणु माण्हू इबादत करे अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे राज़ी करण जी कोशिश में मशगूल नज़र आया। जॾहिं सेवण शहर में महांगाई में घटिताई न अची सघी, उन करे ज़ाइरीन खे ख़रीदारी करण में मुश्किलातूं नज़र अची रहियूं हुयूं। ज़ाइरीन खे औक़ाफ़ खाते तरफ़ां रिहाइश लाइ को बि बंदोबस्तु थियल नज़र न आयो। जॾहिं त ज़ाइरीन प्राइवेट मुसाफ़िर ख़ाननि में ॻरी रक़म भरे रिहाइश क़ाइमु कई।